वासुदेव। कलयुग में सभिनि खां ख़तरनाक कहिड़ी ॻाल्हि आहे? कलयुग में सभिनि खां वधीक असांजे वीचार ते दिमाग़ ते अटैक थींदो आहे। माण्हू जी ॿुधी थोरड़ी आहे, तुरंत बरगलाए छॾींदा आहिनि, बहकजी वेंदो आहे माण्हू। इन करे बुद्धि असांखे मजबूत रखणु खपे। मजबूत यानी भॻवान में श्रद्धा आस्था कॾहिं न तोड़िजे। चाहे 1000 माण्हू मिली करे चवनि पार्वती माता भॻवान शिव खे पाइण लाइ भक्ति थी करे। ॿ ॾींहं पहिरियों रामायण में कुझु ॾींहं पहिरियों कथा आई, सप्तऋषि परीक्षा वठण आया। महादेव अवगुण भवन, अरे देवी कंहिंजे लाइ तपस्या थी करे? शिवजीअ जे लाइ। उन में कोई गुण आहे? अवगुणनि जो भंडार आहे, घर आहे। छो? हा हा, न मकान अथसि, न घर अथसि, न कपिड़ा अथसि, न कोई परिवार अथसि, न कुल खानदान जो पतो, न माई बाप जो पतो, उनजो कुझु। उनजो तूं पति ठाहिण हली आहे? अरे कहिड़ो सुख पाईंदीअं? मकान अथसि, कमिरो अथसि, पहाड़नि ते वण जे हेठो रहंदो आहे। पार्वती माता मुस्कुराए थी पई। अच्छा ॿियो बि कुझु ॿुधायो? मसाणनि जी नरमुंडनि जी माला पाईंदो आहे, हा, घुमंदो रहंदो आहे हिननि सां गॾु, उन सां कहिड़ो सुख पाईंदीअं? त विष्णु सकल गुणधाम, विष्णु भॻवान गुणनि जो घर आहे। पार्वती माता चए थी ॿुधो बाबा जी, जंहिंखे मन रम जाही जेही ताही तेही सन काम। जंहिंजो मन जंहिंसां जुड़ी वेंदो आहे उनखे उन सां ई आनंद ईंदो आहे। ॿुधो, ड्राख छुहारा त्याग अमृत फल विष कीरा विष खात। असांजो मन तोसां न जुड़ंदो तुंहिंजे ज्ञान में। छो? असांजो मन श्री कृष्ण सां जुड़ी वियो आहे। हाणे उहो ग्वालो आहे या कुझु बि आहे, तुंहिंजो वॾो भॻवानु आहे निरंकार, असांखे मतिलबु कोन्हे। हिकिड़ो कीड़ो हूंदो आहे जेको कड़वे फल में, ज़हर वारे फल में ई रहंदो आहे, उहो ई रस वठंदो आहे। उनखे तव्हां सुठा सुठा काजू बादाम रखी ॾियोसि, छुहारा रखी ॾियोसि, न खाईंदो। उहो तो निकिरी वरी उहो ई फल खाईंदो जंहिंमें ज़हर भरियल आहे। गोपी चवनि थी ठीकु आहे, तुंहिंजे नज़र में असां अज्ञानी आहियूं, रहण ॾे अज्ञानी। हिकु ई त मन आहे, उहो भॻवान सां हली वियो कृष्ण सां। असां अमना थी वई आहियूं। उहो चित चोर असांजो मन चुरायो आहे। तुंहिंजो ज्ञान फोकट में थो वञे, कंहिंखे थो ज्ञान ॾे? जेको ज्ञान सम्झंदो, मन त मञण वारो ई कोन्हे, मन ई कोन्हे असां वटि, उहो मन ई खणी हली वियो। कंहिंसां तो मगजमारी करे? चओ हरे राम। पार्वती माता चए थी कंहिंखे था पटी पढ़ायो? मुंहिंजो मन शिवजीअ सां जुड़ी वियो आहे। वरऊं शिव भॻवान जो वरण कंदमि, वरऊं शंभू न त रहूं कुंवारी। करोड़ जन्म अची वञनि, कोटि जन्म लॻ रगर हमारी, वरऊं शंभू न त रहूं कुंवारी। करोड़ जन्म वठींदमि, पाईंदमि शिवजीअ खे वरी वरी, लेकिन कुंवारी रहिजी वञा, शिव भॻवान जे अलावा कंहिंजो वरण न कंदमि। संत चवनि था अहिड़ी भक्ति कयो। इहे भक्तनि जे लाइ हिकिड़ो सिंबल आहे, इहो भक्तनि जो हिकिड़ो विश्वास आहे, इहो भक्तनि जे लाइ हिकिड़ो आधार आहे, आदर्श आहे। अहिड़ो आदर्श रखो कि ख़ुदि परीक्षा वठण वारा एॾा वॾा ऋषि सनकादि भॻवान, लेकिन टस सां मस न थी। अहिड़ो विश्वास पंहिंजे प्रीतम में हुजे, पंहिंजे प्रभुअ में हुजे, पंहिंजे सत्संग में हुजे, कथा में हुजे, कीर्तन में हुजे, सॼी दुनिया अची वञे, लेकिन उहो प्रभुअ जो, गुरूअ जो दर, भॻवान जे भक्तीअ जो दर न छॾिजे। चओ हरे राम। असां बि चऊं, मान लो कंहिंखे जीवन में न चयो आहे, न चवंदासीं कि कथा ते न ईंदो कर, सत्संग न ॿुधंदो कर। असां तव्हां सां मतिलबु आहे? असां कथा लाइ था अचूं, सत्संग सां। तव्हां 1000 बार मना कयो, असां ईंदासीं। चओ हरे राम। इहा चइबी आहे निष्ठा, प्रेम त इहो चइबो आहे। सवाल इहो न आहे कि तव्हांजो असां सां कहिड़ो रिलेशन आहे, असांखे पसंदि कयो था नथा कयो। सवाल इहो आहे कि तव्हांखे कथा प्यारी न आहे, कि सत्संग प्यारो आहे कि न, उन सां प्रेम कयो। स्वामी राम सुखदास महाराजनि चवनि था कि हिकु बार चई छॾियो भॻवान खे, मां तुंहिंजो आहियां, तूं मुंहिंजो आहे, मां तुंहिंजे शरण आहियां। पोइ अगरि मथे वञो न परलोक में, भॻवान बि चयव तूं मुंहिंजो काथे आहे, न भॼन कए, न गीता पढ़े, न सत्संग कए, न सेवा कए, तूं कीअं मुंहिंजो थी वएं? कि तव्हां खां ग़लती थी अथव, आई डोंट माइंड, मां बुरो नथो मञां प्रभु, हे श्री कृष्ण, तव्हां मूंखे चओ था मां तुंहिंजो न आहियां, इहा तव्हांजी ग़लती आहे, लेकिन मां तव्हांखे कोई बुरो नथो ॾियां, ॾोरापो नथो ॾियां, मां कंप्लेन नथो कयां, शिकायत नथो कयां। तव्हां पंहिंजा अकाउंट्स खणी चेक कयो ठीक सां, कंहिं न कंहिं जॻह ते मुंहिंजी लाइन लिखियल हूंदो, मां तव्हांजो ई आहियां। चवनि था छो जो इहो भॻवान जो ई भरोसो आहे कि शरणागत जो भॻवान त्याग सुपिने में बि वीचार बि नथा करे सघनि। अहिड़ो भरोसो भक्त खे हुजणु खपे। चओ हरे राम। बोलो भक्त और उनके भगवान